नाज़रीन नौशेरो फिरोज में फोती नौजवान अजहर मेमन के वारसन पारां एहतजाज किया वियो आहे। वधीक तस्वीर लाइ ॾिसूं था ही रिपोर्ट। नाज़रीन प्रेस क्लब नौशेरो फिरोज अॻियां मौजूद आहियूं, जिते मेमन बिरादरी के माण्हुनि पारां नौजवान अजहर मेमन के क़त्ल खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, उन्हनि खां पुछूं त आख़िर उनखे क़त्ल छो कयो वियो। असां साईं उनजे वालिद साहब ॾे वियासीं, उते सॼी जांच कईसीं। हीअ सॼी पुलिस जी दहशतगर्दी आहे। पुलिस पैसनि जे एवज़ सॼी सिंध में माण्हू मारींदी वठे। पुलिस के लाइसेंस मिलियल है। ही दरबेले जो 28 सालन जो गभरू नौजवान जो दुकान हलाइंदो, हिन जो पी जेको है वो सुई गैस में ऑफिसर आई। पुलिस वही आ, हुनखे ॿधऊं ऐं हुनखां 2 लाख रुपया घुरियऊं, जंहिंमें SHO अशरफ मेमन, DSP अब्दुल सत्तार उहे ॿई मोबाइल में विया, उन्हें खड़ी आया। जॾहिं हुनखां 2 लाख रुपया घुरियऊं, हुन चयो आउं त मिसकीन आहियां, दुकान रिज़की दुकान आहे, पंहिंजो गुज़र थो करियां, मुंहिंजा बच्चा आहिनि, मूं वटि एतिरा पैसा किथां आया। चऊं न असांखे पैसा खपनि। जॾहिं हुन पैसा न ॾिना तो हुनखे बटन सां तशद्दुद करे हुनखे मारे छॾियऊं। इन करे अॼु असांजो प्रोटेस्ट इन सिलसिले में है त SHO ऐं DSP के गिरफ्तार किया वञे, उन्हनि ते FIR कटी वञे अजहर मेमन के क़त्ल जी। असां वकीलन जी टीम ठाही आहे। इंशाअल्लाह हिन कातिलन ऐं जलादन के जेल जे अंदर विझाए अजहर मेमन के क़त्ल में इन्हनि खे फांसी ॾियारींदा। साईं जी तव्हांखे ख़बर आहे त 10 ॾींहं पहिरियां बेगुनाह बेकसूर अजहर मेमन के पुलिस कस्टडी में क़त्ल कयो वियो। उन खां पोइ उन्हनि जो बयान इहो आहे त भई जेको उते कैदी मौजूद हो उनखे मारियो। अरे बाबा उन कैदीअ जो उन सां छा वञे, हू त उन ॾींहुं गिरफ़्तार थियो, उते आयो, हुननि जी कहिड़ी पाण में दुश्मनी, अहिड़ी त का बि ॻाल्हि कान हुई। त पुलिस छा पई करे, उते ड्यूटी अफ़सर छा पियो करे, SHO छा पियो करे, उते ज़रूरु माण्हू हूंदा। पुलिस स्टेशन हिकिड़ी पनाहगाह हूंदी आहे, उते माण्हू खे सेफ हुजणु खपे। हिकिड़ो 6 फुट 2 इंच जे नौजवान खे, 28 सालनि जे बचिड़े वाल माण्हूअ खे, जेको पंहिंजो गुज़र कंदो हो, पंहिंजो धंधो कंदो हो, उन वालिद साहब सां वेठो आहे, उनखे ईअं माना बेदर्दी सां उन्हनि खे मारे छॾनि, छाकाणि त उन्हनि खे उन्हनि जा पैसा कोन मिलिया। ऐं पुलिस वरी FIR कटी आहे उन कैदीअ ते। असां गुज़ारिश कंदासीं प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान के, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के ऐं ॿिन्ही सभिनी इदारनि खे हिन वाक़िए जी जुडिशियल इंक्वायरी कई वञे, ट्रांसपेरेंट इंक्वायरी कई वञे। असांजा हिते जेके आहिनि कामोर आहे, इहे हुनजे पोस्टमार्टम ते बि नज़रअंदाज़ पिया थियनि। हू जेको कैदी आहे जंहिं ते इल्ज़ाम लॻो आहे, उहो कोर्ट में जज साहब खे बयानु ॾेई आयो आहे। असां कानून जा सभु तक़ाज़ा पूरा कंदासीं। सिंध मेमन इतिहाद इहो एहतजाज बि कंदो ऐं कोशिशि कंदासीं जेतर इहे जेल में नथा वञनि हिननि जा कातिल, तेतर असांजी तहरीक जारी रहंदी। SP सॼो हुननि जो पासो वठी वेठो आहे, SHO ऐं DSP जो। हाँ, SP सॼो हुननि जो पासो वठी वेठो, बाक़ी हुननि कैदी ई मारियो आहे हुनखे। भई कैदी छा सां मारियो, छा हो कैदीअ वटि, त पुलिस काॾे वई, लाकअप में केरु कोन हो छा, सिर्फ़ु 2 ॼणा छा आहे, पुलिस त हूंदी न लाज़मी आहे। असां हिते गॾु थिया आहियूं शहीद अजहर अली मेमन जे लाइ, उनखे इंशाअल्लाह असां इंसाफ़ ॾियारे रहंदासीं। ऐं हीअ असां इंसाफ़ जी जेकी असां इंसाफ़ लाइ असां हिते बीठा आहियूं, इहो सिर्फ़ु हितां जो SP इंसाफ़ कॾहिं बि न कंदो। SP ॿधल आहे SHO सां, DSP सां। असां इहो इंसाफ़ डायरेक्ट चीफ ऑफ आर्मी खे चवंदासीं ऐं इमरान खान साहब खे चवंदासीं, वज़ीर आज़म जेको पाकिस्तान जो आहे, उन खां मुतालबो था कयूं त हिन जे लाइ फौरी एक्शन वठो वञे, न त हिते पुलिस जी गुंडागर्दी हली रही आहे। हिते DSP जेको आहे ऐं SHO आहे, इहे SP सां मिलियल आहिनि। SP उन्हनि खे कुझु बि नथो करे, जीअं इहो हुजे। ऐं FIR बि असांजी उहो ई SHO थो करे, त इंसाफ़ कीअं थो थी सघे, जॾहिं मर्डर बि उहो ई थो SHO करे, DSP करे, ऐं FIR बि उहो ई SHO थो करे, त इहो कॾहिं बि इंसाफ़ न थी सघंदो। असांजी अपील आहे इमरान खान साहब खे, चीफ ऑफ आर्मी खे, त हू असांखे इंसाफ़ ॾियारनि ऐं हिन ते फौरी एक्शन वरितो वञे। कैमरामैन अहमद फराज सां गॾु महबूब कलोड़ो, मेहरान TV न्यूज़, नौशेरो फिरोज।